नाज़रीन, सिंध में बरसात सबब मुख्तलिफ शहरनि में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल आहे। इंतज़ामिया पाणी कढण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि खोड़ा में वक़्फ़े खां पोइ ज़ोरदार बरसात सबब सॼो शहर पाणी हेठि अची वियो। शहर जा रोड रस्ता तोड़े बाज़ारूं मुकमल पाणी में ॿुॾी विया, जंहिं सबब शहर में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई आहे। शहरनि जूं मोटरसाइकिलूं पाणी में बंदि थी वयूं। शहर जा मुख्य रोड खोड़ा, गंबट रोड, ड्रिबमहर शाह, रिपड़ी रोड, मार्केट रोड समेत अक्सर पाड़नि जा रस्ता ऐं घिटियूं पाणी में ॿुॾी विया आहिनि। फ़कीराबाद टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबब बरसात जो पाणी रोडनि ते बीहजी वियो। टाउन कमेटी में 144 मुलाज़िम हुजण बावजूद बरसात जो पाणी नदियुनि ऐं तलाउनि जी सूरत इख्तियार करे वियो आहे। शहरनि टाउन ऑफिसर मतलूब चांडियो ऐं एडमिनिस्ट्रेटर गोहर फुलपोटो खे हटाइण जी घुर कई आहे। कमाल देरो शहर में बरसात जे पाणी तबाही मचाए छॾी। नेकाल जो सिस्टम न हुजण करे शहरी ॿिटे अज़ाब में अची विया। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे सार न लधी। ॿिए तरफ़ उॾेरोलाल स्टेशन वेझो गुज़िरियल राति पवंदड़ बरसात सबब ॻोठ फारसी फार्म जा रोड रस्ता पाणी हेठि अची विया। ॻोठाणनि नसरुल्ला आकलाणी, गाज़ी आकलाणी, सलीम आकलाणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बरसात जे पाणी संदनि ॻोठ खे ॿोड़े छॾियो आहे। पाणी जो नेकाल न हुजण करे रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि। असां लॾ पलाण ते मजबूर थी विया आहियूं, पर केर बि सार लहण लाइ तयार नाहे। होॾांहुं ॼाम नवाज़ अली में बरसातुनि खां पोइ PPMPA नवाबज़ादा ॼाम शबीर अली ख़ान ऐं PP अॻवान नवाबज़ादा ॼाम शहबाज़ अली ख़ान जी ख़ासि हिदायतुनि ते नवाबाद ऐं शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि, घिटिन ऐं मेन बाज़ारुनि मां बरसात जो बीठल पाणी नेकाल कयो वियो ऐं शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि, घिटिन ऐं मेन बाज़ार मां पाणी कढाए सफ़ाई पिणु कराई वई। बचलपुर जे UC महराड़ो में बरसात सबब केतिराई कचा घर किरी पिया। SUP जे जनरल काउंसलर जो उम्मीदवार ग़ुलाम क़ादिर चांडियो मुतासिरनि वटि पहुतो ऐं खेनि मदद जी ख़ातिरी कराई। ॿिए तरफ़ भानसदाबाद शहर में गुज़िरियल 2 कलाकनि खां तेज़ बरसात सबब भान शहर बरसात ऐं गटर जे गंदे पाणी में ॿुॾी वियो। CM सिंध तरफ़ां भान शहर लाइ करोड़े रुपया मंज़ूर थियण बावजूद शहर में सेवरेज निज़ाम धरमबरम थी वियो। शहरनि जे घरनि में गटर जो गंदो पाणी दाख़िल थी वियो आहे।